हालाणी में मकानी चूंडनि जी सरगर्मियूं तेज़। पाकिस्तान पीपल्स पार्टी जे नामज़द थियल उम्मीदवारनि सैयद आकिल शाह, सैयद बाबर अली शाह, सरफराज जंद, शाहिद गादही, अनवर अली सोलंकी जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि हालाणी शहर, बदर चौक, गादी महिला ॻोठ, बहराम सोलंकी ॻोठ, फतेह मोहम्मद ख़ास के लिए, अल्लाह रखियो ख़ास के लिए, कानल गजाणियूं गुलनि जी वर्खा कई वई। जीए भुट्टो जीए शहीद राणी बेनज़ीर भुट्टो जे नारनि जी गूंज। उन मौक़े ते गजाणियुनि जी तक़रीब खे ख़िताब कंदे सैयद आकिल शाह जो त पाकिस्तान पीपल्स पार्टी अवामी पार्टी आहे। ही हारियुनि मज़दूरनि शागिर्दनि ऐं ग़रीबनि जी पार्टी आहे। ही वाहिद पार्टी आहे जेका आवाम जा कम करे थी। असांखे उम्मीद आहे त हिते जे बाशऊर अवाम पीपल्स पार्टी जे उम्मीदवारनि वॾी अक्सरियत सां कामयाब कंदी। उन मौक़े ते सैयद बाबर अली शाह चयो त असां सैयद अबरार अली शाह जी कोशिश सां इलाइक़नि में रोड रस्ता, फर्शबंदी, नालियूं, स्कूल ॾिना आहिनि। असां आवाम जी ख़िदमत करणु चाहियूं था। असांखे पक आहे त 26 तारीख़ ते हालाणी जो अवाम तीर ते ठपो हणी पीपल्स पार्टी खे कामयाब कंदो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।